आगाह कयूं के अहम ख़बर है। मेहरान यूनिवर्सिटी में इंतजामी उहदनि ते उस्तादनि जी मुक़ररी ऐं OPS वारी दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। खबर असां शेयर कंदा हलूं। अहम खबर है। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच यूनिवर्सिटी के फोकल पर्सन के सुभाणे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। जस्टिस अदनान अब्दुल करीम मेमण और जस्टिस अदनान इकबाल चौधरी ते ॿधल ॿ रुकनी बेंच ॿुधणी कई आहे। दरख़्वास्त गुज़ार मूजिब मेहरान यूनिवर्सिटी इंतजामी उहदनि ते उस्तादनि के इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है। मेहरान यूनिवर्सिटी में इंतजामी उहदनि ते उस्तादनि जी मुक़ररी ऐं OPS वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। तफ़सील वठंदासीं हैदराबाद मां नसीर चना खां। नसीर आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में मेहरान यूनिवर्सिटी में इंतजामी उहदनि जे उस्तादनि के मुक़रर करण ऐं OPS वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। जैसे अदालत मेहरान यूनिवर्सिटी के फोकल पर्सन है अब्दुल वहीद उमरानी उनके ज़ाती हैसियत में सुभाणे तलब कर वरितो है। सर्किट बेंच हैदराबाद के जस्टिस अदनान करीम मेमण और जस्टिस अदनान इकबाल चौधरी से मुश्तमिल डबल बेंच में राव अब्दुल रज़ाक और गुलाम परवर की दरख्वास्त के ॿुधणी थी। ॿुधणी दौरान जो दरख्वास्त गुज़ार हो उन अदालत में मौक़िफ़ अख्तियार किया तो मेहरान यूनिवर्सिटी के इंतजामी उहदनि ते उस्तादनि के इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई है। डबल चार्ज रखंदड़ उस्ताद जो हेक की क्राइटेरिया मुताबिक यूनिवर्सिटी मुक़रर थींदा आहिनि, पर यूनिवर्सिटी जे 18 ऐं 19 इंतजामी उहदनि जी चार्ज 6 सालनि खां मुक़रर आहिनि। लाॻापियल शुबनि मां पघारूं ऐं PhD जो अलाउंस बि खणी रहिया आहिनि। इंतजामी उहदनि जूं मुरादूं बि हासिल करे रहिया आहिनि। हिकु माण्हू 3 खां 5 उहदनि जो फ़ाइदो हासिल करे रहियो आहे। अदालती हुकुमनि बावजूद मेहरान यूनिवर्सिटी इंतजामी उहदनि तां इज़ाफ़ी चार्ज रखंदड़ उस्तादनि खे न हटायो वियो आहे। अदालत वकील जा दलील ॿुधण खां पोइ मेहरान यूनिवर्सिटी जे फोकल पर्सन अब्दुल वहीद उमरानी खे सुभाणे ज़ाती हैसियत में अदालत तलब करे वरितो आहे। जी महिरबानी।